सवाल कयो आहे फुरकान अहमद मेमण। वो तो चए त बग़ैर ॿारनि खे पढ़ाइण जे 2 महीननि जी फ़ीस वसूल कनि था। इहा फ़ीस वसूल करणु हलाल आहे या हराम आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेकॾहिं ॿार खे स्कूल में दाख़िला कराइण वक़्तु उन टीचर ऐं वालिदैन इहो मुआहिदो कयो हो त असांखे छुटियुनि जी बि फ़ीस अदा कंदो, या उतां जो उर्फ़ु आहे त उहे छुटियुनि में बि फ़ीस वसूल कंदा आहिनि, त इन सूरत में इहा 2 महीननि जी छुटियुनि जी फ़ीस वसूल करणु जाइज़ आहे, हलाल आहे। पर जेकॾहिं न मुआहिदो कयो हन ऐं न वरी को उतां जो उर्फ़ु आहे त इन सूरत में 2 महीननि जी फ़ीस वसूल करणु जाइज़ न आहे। जीअं फ़तावा शामी जे अंदरि आहे, फ़यंबगी ऐं युअता लियौमिल बतालतिल मुतआरफ़ते बिकरीनते मा ज़करहू फ़ी मुक़ाबिलही मिनल बिनाए अलल उर्फ़े। पाण फ़रमाइनि था त जेकॾहिं इहो मशहूरु आहे, उर्फ़ु आहे त छुटियुनि में बि फ़ीस वसूल कंदा आहिनि, त मुनासिबु इहो आहे त उन्हनि खे फ़ीस ॾिनी वञे। ऐं इन सॼे मामले जो बुनियादु उर्फ़ ऐं आदत ते रखियलु आहे। फ़ाइसो कानतिल बतालतो मारूफ़तन फ़ी यौम सुलसाए वल जुमाते वफ़ी रमदान व ईदैन यहिल्लुल अख़ज़ु। जेकॾहिं उर्फ़ ऐं आदत आहे त उहे सूमर जे ॾींहुं छुटी कंदा आहिनि, जुमे जे ॾींहुं या रमज़ान मुबारक में छुटी कंदा आहिनि, या ईदुनि जी छुटी कंदा आहिनि, इन छुटी जे दौरान फ़ीस वसूल करणु जेकॾहिं उर्फ़ आदत आहे यहिल्लुल अख़ज़ु, त फ़ीस वसूल करणु हलाल आहे। इन इबारत मां मालूम थी वियो त जेकॾहिं उर्फ़ आदत आहे त इन सूरत जे अंदरि फ़ीस वसूल करे सघिजे थी। वल्लाहु आलम बिस्सवाब।